ठठो रिपोर्टर पीरल प्यासी मला जी रिपोर्ट मुताबिक ठठे लग दुल दरिया खान पुल वेझो बरसात मुतासरीन जो एहतजाज औरतुन मर्दन ठठो सिजावल रोड ब्लॉक करे छॾियो। सवे बरसात मुतासरीन ठठो सिजावल बदीन रोड बंद करे छॾियो आहे, जंहिं सबब ट्रैफिक मौतुल थी वई आहे। बरसात मुतासरीन जो चवण आहे त असांजा बच्चा बुखू काटे रहिया आहिनि, असां बेघर थी विया आहियूं। मुतासरीन जी अॻवाणी कंदड़ यार मोहम्मद मला, अब्दुल्ला मंसरी, खेरू मंसरी ऐं ॿियनि जो चवणु आहे त असांजो बरसातुनि सबब अल्ह तलह लुड़ी वियो आहे, घर ॾही विया आहिनि, असां बेयारो मददगार वेठल आहियूं, असांजी केर बि सार लहण लाइ तयार नाहे। उन्हनि चयो त ज़िले इंतिज़ामिया आयल फंड हड़प करे वई आहे, असांखे को बि रिलीफ पैकेज न मिली सघियो आहे, न ई रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। असांखे राशन बि नथो ॾिनो वञे। डीसी ठठो पंहिंजा भभ भरे रहियो आहे, मनपसंद वॾेरनि सियासी भोतारनि खे ख़ुशि करे रहियो आहे। जेकॾहिं असांजी मदद न कई वई त ख़ुदकुशी करण ते मजबूर थींदासीं। धरणे दौरान सभई औरतूं मर्द ॿारड़ा रोड ते वेठल आहिनि। ज़िले इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई आहे।